हीअ उहा जॻह आहे जिते इमाम अली खे गुसल ॾिनो वियो। बिल्कुलु तव्हां ही पढ़ी सघो था। अस्सलाम वालेकुम। ही अमीर अल मोमिनीन मौला अली मुश्किल कुशा जी हवेली आहे ऐं बरसाम्हूं साम्हूं जेका आहे मस्जिद कूफा आहे। ही मौला अली जी हवेली में हींअर दाख़िल थियूं पिया। मालिकनि जी उधर मौला जो अस्सलाम वालेकुम। ही आहे हज़रत मुस्लिम बिन अकील। हज़रत मुस्लिम बिन अकील करबला में पहिरीं इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे जॾहिं कूफे वारनि ख़त लिखिया त ख़त जे तरतीब करण ऐं उन्हनि जी ॾाढा वाक़िअ न लिखिया या न लिखिया उन लाइ हिन खे इब्न ज़ियाद शहीद करायो। अस्सलाम वालेकुम। हिन वक़्तु असीं आहियूं कूफे मस्जिद में। कूफे मस्जिद में उहा जॻह आहे जिते इमाम अलीअ खे ज़रब हई वई, अमीर अल मोमिनीन इमाम अलीअ खे। ऐं ॿियो हिते मुख़्तार सकफ़ीअ खे बि शहीद कयो वियो। त ॿ हिते आहिनि। हाणे हिते हलूं पिया ज़ियारत करणु। ये वह जगह है जिसे मौला अली के ज़रब लगी मस्जिद कूफा जी जिसे लानती है मुश्किल ज़रब ही मुश्किल मौला अली। या अली या अली या अली या अली सजाद सजाद मस्जिद कूफा में ही आहे मुख्तार सकफ़ी इस्लाम जो बदिलो वरितो ऐं टोटल उन्हनि सभिनी माण्हुनि सभु क़दर कयो जिन माण्हुनि करबला में इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं अहले बैत खे तकलीफ़ ॾिनी। सलाम मुख्तार सकफ़ी सलाम। ॿुधा अस्सलाम वालेकुम। हिन वक़्तु असीं अंदरि आहियूं। ही छा लिखियल आहे? इमाम अली अलैहिस्सलाम जी होम एंड द वेल। और खूब मौला जी हिते आया। हिन वक़्तु असीं अंदरि हलूं पिया। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। ये छा आहे बाबा? हिकिड़ी जगह मौला अली खे गुसल ॾिनो वियो। गुसल खणो वापसि हलूं पिया। हाँ मोबाइल हाणे छा आहे ॿियो हले न यार ॾेखार का शइ रहे थी न। हीअ छा आहे? हाँ बिस्तरो चऊंसि या घर चऊंसि। बीबी फातिमा जी। बीबी फातिमा जी माना घर हवेली हवेली में हवेली बाबा ही छा आहे?
हाँ बिस्मिल्लाह